Welcome to Time News Studios. You are watching 2 p.m. Bulletin. कोशिश हूंदी त हिन भेरे सेनेट चूंडुनि में पैसो न हले। सेनेट चूंड विढ़ण जी ख़्वाहिश रखंदड़ अॻवाननि जी क़ाबिलियत ऐं पार्टीअ लाइ ख़िदमतुनि खे नज़र में रखियो वेंदो। उम्मीदवारनि खे मेरिट जे बुनियाद ते टिकट्स मिलंदियूं। वज़ीर आज़म इमरान ख़ान जूं PTI जे पार्लियामानी बोर्ड जे इजलास दौरान ॻाल्हियूं। इजलास में सेनेट उम्मीदवारनि जे नालनि ते गौर। PTI उम्मीदवारनि लाइ अक्सर नाला फाइनल कया विया। इस्लामाबाद में हफ़ीज़ शेख ऐं फौजिया अरशद खे उम्मीदवार नामज़द करण जो फ़ैसिलो। सिंध में उम्मीदवारनि लाइ वफ़ाक़ी वज़ीर फैसल बाबडा ऐं सैफुल्लाह अबड़ो जा नाला फाइनल। सेनेट चूंडुनि दौरान पंजाब में PTI जा उम्मीदवार सैफुल्लाह न्याज़ी, डॉक्टर ज़रका ऐं बैरिस्टर अली ज़फ़र हूंदा। KPK में शिबली फराज़, मोहसिन अज़ीज़, दोस्त मोहम्मद ऐं सानिया निश्तर खे टिकट ॾियण जो फ़ैसिलो। वफ़ाक़ी वज़ीर फवाद चौधरी ट्वीट बयान में चयो आहे त सेनेट चूंडुनि लाइ रहियल उम्मीदवारनि जा नाला जल्द ज़ाहिर कया वेंदा। पीपल्स पार्टी जे पार्लियामानी बोर्ड सेनेट चूंडुनि लाइ पंहिंजे उम्मीदवारनि जी फ़हरिस्त तयारु करे वरिती। रिटायर थींदड़ सेनेटर शेरी रहमान ऐं सलीम मानवीवाला खे ॿीहर टिकट ॾियण जो फ़ैसिलो। टेक्नोक्रेट जी मख़सूस सीट ते डॉक्टर करीम ख्वाजा खे उम्मीदवार तौरु नामज़द करण जो बि फ़ैसिलो कयो वियो। पीपल्स पार्टी जे पार्लियामानी बोर्ड तरफ़ां पंजाब सां वास्तो रखंदड़ पलवशाह ख़ान खे सिंध में औरतुनि जी मख़सूस सीट ते नामज़द करण जो फ़ैसिलो। पलवशाह ख़ान जो वोट पंजाब मां सिंध मुंतक़िल। सेनेट चूंडुनि में जनरल सीट ते जाम महताब ॾहर ऐं ताज हैदर खे बि टिकट मिलण जा इम्कान। सिंध सरकार आदमशुमारी जे उबूरी नतीजनि तहत बल्दियाती चूंडूं कराइण खां हिकु भेरो ॿीहर माज़रत करे छॾी। चीफ इलेक्शन कमिश्नर जी सरबराही में जुड़ियल कमीशन जे बल्दियाती चूंडुनि बाबति इजलास दौरान सिंध हुकूमत जो तर्जुमान मुर्तज़ा वहाब पेश। इजलास में मुर्तज़ा वहाब तरफ़ां आदमशुमारी जे उबूरी रिपोर्ट तहत तकबंदियूं गैर आइनी करार। इलेक्शन कमीशन सेक्रेटरी IPC खे वज़ीर आज़म सां राब्तो करण जी हिदायत कंदे चयो आहे त आदमशुमारी जी हतमी रिपोर्ट 1 मार्च खां अॻु जारी कई वञे। सिंध में बल्दियाती चूंडुनि वारे मामले ते ॿुधणी मार्च जे पहिरें हफ़्ते में कई वेंदी। सिंध हाई कोर्ट अपोज़िशन लीडर हलीम आदिल शेख जा फार्म हाउस ढाहिण खां रोके छॾियो। अदालत हुकुम ॾिनो आहे त ईंदड़ हुकूमत ताईं हलीम आदिल शेख ऐं ॿियनि जा फार्म हाउसिस न ॾाठा वञनि। मलीर में ऑपरेशन दौरान मज़ाहमत ते हलीम आदिल शेख ख़िलाफ़ 2 केसिस बि दाख़िल थियल आहिनि। अॻूणे DG ISI असद दुरानी जो बैकग्राउंड मालूम आहे। केस जो फ़ैसिलो बि लिखण वारो हुउसि, पर अफ़सोस आहे त कुझु अहिड़ा सबब आहिनि जेके ॿुधाए नथो सघां। इस्लामाबाद हाई कोर्ट जे जस्टिस मोहसिन अख्तर कियानी पारां असद दुरानी ख़िलाफ़ केस ॿुधण खां इनकार। जस्टिस मोहसिन अख्तर कियानी चयो त केस चीफ जस्टिस अतर मिनल्ला ॾांहुं उमाणे रहियो आहियां, जेको नई बेंच जोड़ींदो। ॾखण वज़ीरिस्तान जी मकीन चेकपोस्ट ते दहशतगर्दनि जो हमिलो। सिक्योरिटी फोर्सिस जी जवाबी कार्रवाई में 4 दहशतगर्द मारिजी विया। ISPR मूजिबि फायरिंग जी ॾेवठ में 4 फ़ौजी जवान बि शहीद। पाक फ़ौज जे तर्जुमान मूजिबि शहीदनि में लांस नाइक इमरान अली, सिपाही आतिफ़ जहांगीर, अनीस रहमान ऐं अज़ीज़ शामिल। सिंध सरकार वफ़ाक़ जे हुकूमत अमल कंदे वालरल कश्मीर जे पनाहगीरनि खे तरसाइण लाइ कमु तेज़ करे छॾियो। DC सिजावल तरफ़ां पनाहगीरनि जी आबादकारी लाइ सिजावल जे मुख़्तियारकार खे सर्वे करण जी हिदायत। मुख़्तियारकार खे सरकारी ज़मीननि जा अंग अखर 1 ॾींहुं अंदरि पेश करण लाइ ख़त। वफ़ाक़ी हुकूमत जे अहिड़े फ़ैसिले ते मक़ामी माण्हुनि में ताव पकड़ियल। सेहत खाते में साल 2019 दौरान 1300 वैक्सीनेटर्स जूं थियल भर्तियूं गैर क़ानूनी करार। सिंध हाई कोर्ट वैक्सीनेटर्स खां नए सिर इंटरव्यूज़ वठण जो हुकुम ॾेई छॾियो। सिंध सरकार खे 3 महीननि में वैक्सीनेटर्स जी ट्रेनिंग लाइ इंस्टीट्यूट बि क़ाइमु करण जो हुकुम।
सेहत खाते में 60% मार्क्स हासिल कंदड़ उम्मीदवारनि खे बि वैक्सीनेटर्स तौर भर्ती करण ख़िलाफ़ सिंध हाई कोर्ट में दरख़्वास्त दाख़िल कई वई हुई। कराची में सामूंडी फ़ौज जी 7वीं घण मुल्की मश्क अमन 21 शुरू। झंडो फड़काइण वारी तक़रीब में आतिशबाज़ी जो मुज़ाहिरो। मश्क में 45 मुल्क शरीक। 7 दोस्त मुल्कनि जूं शख़्सियतूं गेस्ट ऑफ ऑनर तौर तक़रीब में शरीक। मलीर में 11 दर्जे जी शागिर्दाणी खे अगवा करे इज्तिमाही ज़्यादतीअ जो निशानो बणाइण जी तस्दीक। प्राइमरी उस्ताद सुलेमान राजभर इल्ज़ाम हयो आहे त जवाबदार समी ऐं फवाद साथियुनि सां गॾिजी 16 वरहनि जी न्याणीअ खे अगवा करे ज़्यादतीअ बाद खेसि डिफेंस वारे इलाइक़े में बेहोशी वारी हालत में फिटो करे फरार थी विया। वाक़े जो स्टील टाउन थाणे ते 5 जवाबदारनि ख़िलाफ़ केस दाख़िल। हाला भरसां गुज़िरियल ई गुम थियल नौजवान तशद्दुद बाद क़त्ल। संदसि वण में टंगियल लाश मिलियो। पुलिस सिविल जज जी मौजूदगीअ में नौजवान जो लाश अस्पताल मुंतक़िल कयो। मक़तूल जी हबीबुल्लाह पठान तौर सुञाणप। पुलिस जो चवणु आहे त नौजवान खे तशद्दुद बाद क़त्ल कयो वियो। वाक़े जी वधीक जांच करे रहिया आहियूं। दादू जे वज़ीराबाद पाड़े में 1 महीने खां गटरनि जो पाणी बीठल आहे। शहरी रस्तनि तां गुज़री नथा सघनि। म्यूनिसिपल इंतज़ामिया छा पई करे? दादू जी अदालत CMO निसार राहपोटो ते कावड़ जो इज़हार कंदे खेसि सज़ा तौर अदालत ॿाहिरां बीहारे छॾियो। म्यूनिसिपल एडमिनिस्ट्रेटर ऐं असिस्टेंट कमिश्नर खे शोकाज़ नोटिस जारी। CMO पारां इंतज़ाम अणपूरा हुअण सबबि गटरनि जो पाणी निकाल न करे सघण जो एतिराफ़। अदालत हुकुम ॾिनो आहे त 19 फरवरी ताईं गंदो पाणी निकाल न थियो त अमलदारनि ख़िलाफ़ कार्रवाई कई वेंदी। इन्हनि ग़रीब माण्हुनि सोचियो हो मारूअड़नि त वञी करे असां पंहिंजो इलाजु कराईंदासीं, पंहिंजूं अखियूं असांजूं सही थी पवंदियूं। बदकिस्मती सां इन्हनि खे इहा ख़बर न हुई त को असां वेंदासीं त असांजो रहियो खुयो नूर बि चट थी वेंदो। 50-60 माण्हुनि जो ऑपरेशन करे आहे, पर उन्हनि जो रंदो कंदो रंदो जेको नूर हुयो उहो बि चट करे हलिया विया। नाअहल डॉक्टरनि खे हटायो वञे। तक़रीबन 50-60% माण्हुनि जूं अखियूं ज़ाया थी चुकियूं आहिनि, मुतासिर थी चुकियूं आहिनि। तंहिंजे करे असांजो मुतालबो आहे त नाअहल डॉक्टरनि खे हटायो वञे ऐं मुतासिर जेके माण्हू आहिनि उन्हनि जो इलाजु करायो वञे। अलमियो आहे जो मुफ़्त कैंप ते इलाज लाइ वियल ग़रीब माण्हुनि जूं अखियूं जो अॻियों नूर चट थी वियो। कंबर ज़िले जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में अखियुनि जे मुफ़्त इलाज लाइ लॻायल कैंप्स जा कलूरनि ख़िलाफ़ शहरनि में ताव पखिड़ियल। गाजी खुआवड़ ऐं लालू रैंक में 50 खां वधीक मरीज़ मुफ़्त कैंप ते इलाज सबबि ख़राब थियल अखियुनि जो इलाज कराइण लाइ परेशान। शहरियुनि जो चवणु आहे त अखियुनि जे मुफ़्त इलाज जे नाले ते ग़रीब माण्हुनि सां कलूर कयो वियो आहे। डॉक्टर्स जी नाअहलीअ जो नोटिस वठी तिबी कैंप जी इंतज़ामिया ख़िलाफ़ कार्रवाई करण जो मुतालबो। कंबर ज़िले जी इंतज़ामिया ऐं सिहत खातो अखियुनि जे मुफ़्त इलाज वारनि कैंप्स में ॻोठाणनि सां थियल कलूर ते ख़ामोश। हुलजी स्टेशन भरिसां सरकारी ज़मीन जी मालिकियतां ॿिनि धुरियुनि में झेड़े तां इलाइक़ो जंग जो मैदान बणियल। पंवर बिरादरी जी ॿिनि धुरियुनि में झेड़े दौरान 6 ॼणा ज़ख़्मी थिया। पुलिस एहलकार झेड़ो टारण बदिरां हथ ॿधी तमाशो ॾिसंदा रहिया। पीर वसण वेझो ख़ौफ़नाक हादिसो। 1 ॼणो फौत, 2 औरतुनि समेत 15 मुसाफ़िर ज़ख़्मी। महरान नेशनल हाईवे ते मलिक चौदगी वटि वैन ऐं रिक्शा में टक्कर थियो। कराची में कैंट स्टेशन भरिसां मुसाफ़िर बस कल्टी थियण सबबि 1 ॼणो फौत ऐं 6 मुसाफ़िर ज़ख़्मी थी पिया।
खैरपुर में म्यूनिसिपल जे 3 मुलाज़िमनि खे कुते ॾाढ़े ज़ख़्मी करे छॾियो। अदालत पारां ड्रग इंस्पेक्टर ऐं चीफ म्यूनिसिपल ऑफिसर ख़िलाफ़ केस दाख़िल करण जो हुकुम। म्यूनिसिपल अमलदार कुतनि खे मारण लाइ लठियूं खणी अदालत पहुची विया। बच्चों के साथ ये इतने बड़े बंगले में कौन सा थ्रेड है जो गार्ड खड़े हुए बंदूकों के साथ? कोई है उसके पास? बताएं तो सही। लेकर है कि हमें यहाँ पे किस वजह से रोका हुआ है? ऑफिस की तरफ से एक बार कैमरा करेगी, ऑफिस के हाथ में यहाँ पे बनाए, सिर्फ एक बार मुझे कोई भी यहाँ पे खड़ा के जवाब दे। लाड़कानो में पीपल्स पार्टी अगवान नवाज शेख ते सौटन जे घर के पीपल्स पार्टी जी कैंप में तब्दील करण जो इल्ज़ाम। घर धणी औरतुनि जो एहतजाज। मुज़ाहिरीन इल्ज़ाम हयो आहे त पीपल्स पार्टी अगवान घर जा ताला तोड़े हथियारबंद विहारे छॾिया आहिनि। उस्ताद बिना जवाज़ मारकुट कनि था। झोल में शागिर्द उस्तादनि जी दाह खणी थाणे ते पहुची वियो। शागिर्द गुलाम रसूल उकेली दाहियो त क्लास टीचर हिकु ॿियो उस्ताद बिना जवाज़ मारकुट कंदा आहिनि। पुलिस नींगर के वापस मोटाए छॾियो। पीउ खे वठी अचण जी हिदायत। इल्ज़ाम हेठायल उस्तादनि पारां मौक़िफ़ ॾियण खां इनकार। दादू में बि सबक़ कचो हुअण ते मास्तरियाणी जे मुबैना तशद्दुद ख़िलाफ़ शागिर्द वालिदेन सां गॾु प्रेस क्लब पहुची वियो। नींगर जे वालिद इल्ज़ाम हयो त लेडी टीचर पुट ते वहशियाणो तशद्दुद कयो आहे। काज़ी अहमद भरसां सन माइनर के 25 फुट घारो पइजी वियो। केतिराई ॻोठ ऐं 100 एकड़नि ते बीठल फसल पाणी हेठि। इतला बावजूद आपाशी अमलदार न पहुता। ॻोठाणा पंहिंजी मदद पाण तहत घारो बंदि करण में रुधल। कराची जे इलाइक़े कोरंगी में कार्रवाई दौरान फुरजूं वारदातूं कंदड़ टोलो सोघो। पुलिस 6 जवाबदारनि खे गिरफ़्तार करे वरितो। हथियार ऐं फुरथियल सामान हथ करण जी बि दावा। पुलिस चयो आहे त फोरन जो वास्तो लाड़काणो ऐं गढ़ी यासीन सां आहे। फुर वाक़े में गिरफ़्तार जवाबदारनि जी निशानदहीअ ते खेनि गिरफ़्तार कयो वियो। गिरफ़्तार फोरन में इरशाद, रियाज़, ज़ाहिद, हबीबुल्लाह ऐं नसरुल्लाह शामिल। फोरू पुलिस एहलकारनि खां थियल फुर जे वाक़िअनि में बि मुलविस करार। कशमोर कंधकोट ज़िले में क़बाइली झेड़नि जे ख़ात्मे लाइ एसयूपी जे सॾ ते तंगवाणी में अमुन मार्च। रैली में सियासी पार्टीज़ जे कारकुननि समेत शहरनि जो वॾो अंगु शरीक। ऐं नसीराबाद में पीएचडी टेस्ट पास उम्मीदवारनि जो ऑफर ऑर्डर न मिलण ख़िलाफ़ पुठा उघाड़ा करे अनोखो एहतजाज। मुज़ाहिरीन दाहियो आहे त 11 साल अॻु 60% मार्क्स खां वधीक खणी टेस्ट पास कई, पर तालीम खाते अञा ताईं ऑफर ऑर्डर्स जारी न आहिनि कया।